जॾहिं इंटरव्यू वठंदड़ तव्हां खां तव्हांजो तइलीमी क़ाबिलियत, तजुर्बात ऐं मुख़्तलिफ़ शयुनि जे बाबति सवाल पुछणु शुरू कंदो त हू मुकमल तरह सां तव्हांजो जाइज़ो बि वठंदो रहंदो। तव्हांजी शख़्सियत खे बि उन्हीअ सां गॾु परखणु शुरू कंदो। इन लाइ जॾहिं बि कंहिं सवाल जो जवाबु ॾियणु शुरू करियो त उन महिल कोशिशि इहा हुजे त तव्हां मुकमल तरह सां साम्हूं वारे शख़्स सां मुख़ातिबु हुजो। ॻाल्हाइण महिल या जवाबु ॾियण महिल जेकॾहिं तव्हां साम्हूं वारे शख़्स खां पंहिंजो ध्यानु हटाए करे हेॾे होॾां निहारणु शुरू कयो त इहो तासिर जुड़ंदो त शायदि तव्हांजी मालूमात में या त का कमी आहे या त वरी तव्हां पंहिंजे जवाब बाबति कंहिं मुंझारे जो शिकार आहियो, जंहिंजे करे तव्हांखे हेॾां होॾां निहारण जी ज़रूरत पवे थी। इन हिसाब सां इंटरव्यू में तव्हांजे इल्मु, अकुल, फ़हम, ॾाहप तोड़े क़ाबिलियत सां गॾु तव्हांजी शख़्सियत जी बि परख थींदी आहे ऐं इहो पिणु जाचियो वेंदो आहे त तव्हां में फ़ैसिले करण जी केतिरी क़ुवत आहे, ख़ुदि एतमादी केतिरी आहे, पंहिंजे पाण ते केतिरो भरोसो आहे, तव्हां शयुनि खे कहिड़ी नज़र सां था ॾिसो, मुस्बत नमूने सां या मुनफ़ी नमूने सां। उन हिसाब सां तव्हां खां मुल्की तोड़े गैर मुल्की सियासत बाबति सवाल थी सघनि था। शयुनि जे क़दुरु ऐं क़ीमत ॼाणण लाइ रोज़मर्रा जे शयुनि खां वठी करे तव्हांजी ज़ाती ज़िंदगी जे तजुर्बात ते बि सवाल थी सघनि था। बसि तव्हांखे सिर्फ़ु एतिरो करिणो आहे त तव्हां पंहिंजे हर हिकु सवाल जे जवाब में इहो तासिर ॾियो त तव्हां हर हिकु शइ खे समेटण जी कोशिश में आहियो। तव्हां हर हिकु शइ खे मुस्बत पहलू सां ॾिसो था ऐं शयुनि खे बहितर खां बहितर बनाइण में तव्हां अॻभरा आहियो। तव्हांजी गुफ़्तगू, तव्हांजे ॻाल्हाइण जो ढंग ऐं मिड़नी मालूमातुनि ते तव्हांजो दौर अंदेशी वारे नज़र ई तव्हांखे इंटरव्यू में कामयाबु कराईंदो। छो त हर हिकु इदारो, हर हिकु शोबो इहो ई चाहे थो त मूं वटि अहिड़ो माण्हू अचे जेको पंहिंजे पाण सां, पंहिंजे ज़िम्मेवारनि सां ऐं पंहिंजे कम सां सचो हुजे। मोस्ट वेलकम सर, जेके बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो। असीं अव्हांखे भलीकार चऊं था। करम मंगसी साहब फिराम शदादकोट खां, हुसैन मंगसी साहब फिराम सऊदी अरबिया खां मोस्ट वेलकम मामा जानी। अली अब्बास मंगसी एंड मीर हुमायूं खान साहब मोस्ट वेलकम सर। फॉरेन कंट्री खां असांखे ॿुधी रहिया आहिनि। मोहम्मद फारूक फ्रॉम लंडन, नज़ीर खान भुट्टो, वाहिद कालानी, मीर खालिद खान मंगसी फ्राम झल मंगसी खां, रईस कुर्बान फ्राम कराची, लालू रावक खां और बाबुर्दी साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि ऐं ॿिया काफ़ी दोस्त सुहिणा साईं मोस्ट वेलकम। इंजीनियर दोस्त भी असांजे लाइव प्रोग्राम में आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। सिस्टर डॉक्टर ज़रीना एंड राबेल गुल, शहनाज भट्टी मोस्ट वेलकम, असीं भलीकार चऊं था। जी दोस्तों, अॼु असांजो टॉपिक मौजू तमामु बहितरीनु आहे। असीं अव्हांखे भलीकार चऊं था जेके बि तव्हां असांखे जितां ॿुधी रहिया आहियो। अच्छा, असांजो दोस्त अली मोहम्मद मंगसी साहब भी ॿुधी रहिया आहिनि। जवाहर आज़ाद मंगी साहब एंड जाहिद बोलेदी साहब मोस्ट वेलकम।
अच्छा ज़फ़र दायो साहब शकील अहमद ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांखे कमेंट करे रहिया आहिनि। असीं भली ख़ैर चऊं था। असांखे तारिक मक्सी साहब कमेंट में दिलियूं मोकिले रहिया आहिनि। इंजीनियर मुहर्रम ख़ान मक्सी साहब कमेंट में ज़बरदस्त लिखनि था। करीम बख्श मक्सी साहब लिखनि था पंहिंजो ई नालो मोस्ट वेलकम। साहिब ॾिनो सोलंकी साहब मोस्ट वेलकम। इंजीनियर मुहर्रम ख़ान मक्सी साहब असीं भली ख़ैर चऊं था जेके बि असांखे अॼु ताईं ॿुधी रहिया आहिनि। वेरी नाइस, महिरबानी सर। अच्छा असांजो दोस्त महबूब माण्हू डॉक्टर ज़ाहिद साहब कमेंट में लिखनि था अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। सर कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजूं दुआऊं अव्हां सां ई गॾु आहिनि। मोहम्मद हुसैन गुलाब जा गुल कमेंट में मोकिलनि था। असीं भली ख़ैर चऊं था। साईं ज़ाहिद साहब हेड मास्टर चैम्पियन प्लेयर हू कमेंट में लिखनि था त सर काफ़ी वक़्त खां पोइ राति जे हिन प्यारे पहर में अव्हां जो आवाज़ ऐं प्रोग्राम असांजे समातुनि जी नज़र थी रही आहे। शल दुआ आहे त सदाईं ईअं मुर्कूं विराईंदा रहो। डॉक्टर साहब बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। तव्हां हमेशह तमामु बहितरीन लफ़्ज़ लिखंदा आहियो। असांखे अव्हां जे लफ़्ज़नि सां मुहबत ऐं प्यार आहे। तव्हां कमेंट में लिखियो आहे त सर काफ़ी वक़्त खां पोइ राति जे हिन प्यारे पहर में अव्हां जो आवाज़ ऐं प्रोग्राम असांजे समातुनि जी नज़र थी रही आहे। शल दुआ आहे त सदाईं ईअं ई मुर्कूं विराईंदा रहो। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। महिरबानी सर। अब्दुल हफ़ीज़ सोलंकी साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि। फिर हम दादू मां कमेंट में लिखनि था त साईं सलाम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। वधीक तव्हां लिखियो आहे त डियर कैसे हैं आप, बहुत दिनों के बाद आए हो क्यों? सर चाहे तो कुछ नेटवर्क जो प्रॉब्लम आहे ऐं कुछ मसरूफ़ियातूं भी वधी वयूं आहिनि। सॉरी फॉर दैट। इंशाअल्लाह ताला जल्द अव्हां वटि अचण जी कोशिशि कंदासीं। ऐं आबिद मुगेरी साहब असांजो महबूब माण्हू बि लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भली ख़ैर चऊं था। डॉक्टर ज़ाहिद साहब तव्हां हिकु कमेंट लिखियो हुयो फर्स्ट टाइम। 1 साल अवल तव्हां कमेंट लिखियो हुयो। यादुनि में छा छा संभालियूं सर। इहे लफ़्ज़ आउं अॼु वरी वरछाईंदुसि। इहे लफ़्ज़ मां अव्हां जे नाम कंदुसि। थोरो पंहिंजो असीं मौज़ू खे अॻिते वधाए अव्हां सां मुखातिब ज़रूरु थींदासीं। अच्छा शहबाज अली साहब अब्दुल हफ़ीज़ सोलंकी साहब कमेंट में लिखनि था त बहितरीन प्यारा ऐं कमेंट सां गॾोगॾु दिलियूं बि मोकिलनि था। महिरबानी। मोहम्मद अयूब मुगेरी साहब मोस्ट वेलकम। असीं अव्हांखे भली ख़ैर चऊं था। एंड असांजो दोस्त करम मंगसी साहब लाइव प्रोग्राम में अची चुका आहिनि। असीं संदसि खे भली ख़ैर चऊं था। वहीद फिराम नवाब शाह खां लाइव प्रोग्राम में आहिनि। उहे लिखनि था त प्रोग्राम VIP आहे भा। महिरबानी सर। वरी कुझु दिलियूं ऐं बहितरीन भावनि सां अॻियां लिखियो आहे। आबिद साहब कमेंट में लिखनि था त सदा सलामत रहो प्यारा। आबिद साहब बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। आसिफ शाह बि लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भली ख़ैर चऊं था। मुहर्रम साहब असांजो इंजीनियर दोस्त। सर तव्हां असांखे किथां ॿुधी रहिया आहियो? हमेशह तव्हां कंटिन्यूअसली असांजे प्रोग्राम में शामिल थींदा आहियो। इंजीनियर मुहर्रम ख़ान मक्सी। सर तव्हां पंहिंजे शहर जो नालो कमेंट करे मोकिलियो ताकी असांखे ख़बर पए त असांजा दोस्त असांखे किथां ॿुधी रहिया आहिनि। घणे क़दुरु ईअं थींदो आहे त इंटरव्यू में पुछियल सवाल जे जवाब जे बजाए
उम्मीदवार उन सवाल सां लाॻापियल जवाब ॾियण जी बजाए ॻाल्हि खे वधाइण जी कोशिशि कंदा आहिनि, जंहिंसां इंटरव्यू वठंदड़ फ़र्द खे इहो अमल कतई बि पसंदि कोन ईंदो आहे ऐं हू उम्मीदवार खे उन ई बुनियाद ते रद्द कंदो आहे त हीउ शख़्स पंहिंजे पाण खे पढ़ाइण में ई पूरो आहे, हीउ माण्हू इदारे लाइ मुनासिब न रहंदो। मिसाल तौरु जेकॾहिं तव्हां खां सवाल पुछियो वञे त तव्हांजी तालीम हिन नौकरी जे मयार मुताबिक़ ईअं आहे त उते तव्हांखे सिर्फ़ु हा में ई जवाबु ॾियणो आहे। ईअं न थिए जो तव्हां पंहिंजे मुकमल तालीम जो किस्सो उन्हनि खे ॿुधाइणु शुरू कयो त मूं फ़लाणी डिग्री फ़लाणे इदारे मां फ़लाणे साल में पास कई। ईअं करण सां साम्हूं वारो तव्हांजे उन ई अमल खे करे इन ई अमल करे बि तव्हांखे फेल करे सघे थो। जेतिरो पुछियो वञे कोशिशि कजे त उन जो जवाब बि सवाल जे हिसाब सां ओतिरो ई ॾिनो वञे। अच्छा, इंजीनियर साहब असांजे दोस्त मुहर्रम खान मक्सी साहब कमेंट में लिखनि था त खैरपुर मीरस बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट सर, जॾहिं तव्हां कंबर अचो त असांखे पंहिंजो दीदार ज़रूरु कराइजो। ज़की आसिफ साहब कमेंट में दिलियूं मोकिलनि था, महिरबानी सर। ग़ुलाम फारूक खोसो साहब बि ॿुधी रहिया आहिनि, अली मक्सी एंड ॿिया काफ़ी दोस्त आहिनि। असांजो दोस्त यूसुफ जमील लगारी साहब ठरी मीरवाह मां असांखे ॿुधी रहिया आहिनि, असीं संदसि खे भलीकार चऊं था। साईं जन जो कागज़ी ॻाल्हियूं किताब लिखियल आहे, राइटर माण्हू आहिनि, ठरी मीरवाह खां असांखे ॿुधी रहिया आहिनि, असीं संदसि खे भलीकार चऊं था। जन ठरी मीरवाह मां पंहिंजो लिखियल किताब असां ॾे मोकिलियो आहे, महिरबानी सर। नवाज़ अली रिंद साहब लिखनि था त ज़बरदस्त मक्सी साहब, महिरबानी सर। नवाज़ साहब असांजो क्लासमेट दोस्त माण्हू। वाहिद बख्श मक्सी एंड इंजीनियर मुहर्रम खान मक्सी साहब कमेंट में लिखनि था त इट्स ओके सर, महिरबानी सर। तव्हांजो कमेंट असां ताईं पहुची चुको आहे। दोदा खान जागीरानी साहब बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट, तव्हां बि असांजे लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो। पंहिंजो लहजो नफ़ीस रखो इंटरव्यू दौरान। इंटरव्यू ॾियण महिल तव्हांजो लहजो न ई घणो उभरियल हुजे ऐं न ई वरी घणो हल्को हुजे। पंहिंजे तइलीम ऐं क़ाबिलियत जे बुनियाद ते पंहिंजो लहजो अहिड़ो रखो जो साम्हूं वारे शख़्स खे ईअं महसूसु थिए त तव्हां में न ई ख़ुदि एतमादी जी खोट आहे ऐं न ई तव्हां में अना आहे। तव्हांजे लफ़्ज़नि जी अदायगी मां ई तव्हांजी परवरिश जी ख़ुशबू ईंदी आहे। उन जे लाइ पंहिंजे पाण खे तइलीम याफ़्ता हुजण सां गॾोगॾु तहज़ीब याफ़्ता क़ौम जा फ़र्द बि महसूसु करायो त जीअं तव्हांखे इदारो पाण वटि रखण सां का बि हबक या रंडक महसूसु न करे। इंजीनियर मुहर्रम खान मक्सी साहब कमेंट में असांखे कुझु दिलियूं मोकिले रहिया आहिनि, महिरबानी सर। नवाज़ अली रिंद साहब कमेंट में लिखनि था त छा हाल आहे डियर, छा पिया कयो आजकल, ज़बरदस्त प्रोग्राम, महिरबानी सर। नवाज़ साहब बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। नवाज़ अली साहब, अच्छा डॉक्टर साहब वंस अगेन मोस्ट वेलकम, तव्हां असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहियो। ज़ाहिद साहब, महबूब माण्हू, सिस्टर रॉबिन गुल एंड शहनाज मोस्ट वेलकम, तव्हांखे असीं भलीकार चऊं था। तव्हां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो।
वक्त जी पाबंदी इंटरव्यू दौरान वक्त जी पाबंदी हर जगह ते अहमियत रखे थी, छो त हर हिकु कम ऐं अमल जो वास्तो वक्त सां हूंदो आहे। वक्त सां ई वक्त सर शयुनि जी छंड छाण थींदी आहे। जंहिं जगह ते अव्हांखे इंटरव्यू लाइ पहुचणो आहे, कोशिश करियो त घुर्बल वक्त खां कुझु साहतूं पहिरियां तव्हां उन जगह ते पहुची वञो। उन सां तव्हांखे फ़ाइदो इहो थींदो त तव्हां उन जगह जे माहौल खां थोरनि ई घड़ियुनि में वाक़ुफ़ियत हासिल करे वठंदा ऐं तव्हांखे ज़हनी तौरु पाण खे तयारु करण जो खोड़ सारो वक़्तु मिली वेंदो। असांजो दोस्त चैंपियन प्लेयर डॉक्टर ज़ाहिद साहब शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदो। असांजी दुआऊं असां गॾु आहिनि। चल हर कामयाबी अव्हांजा कदम चुमे सर। तव्हां कमेंट में लिखो था ज़ाहिद साहब, सर बुनियादी तौरु इंटरव्यू हिकु ख़ाको आहे। गुफ़्तगू जिते हिसो वठंदड़ हिकु पुछंदो आहे, सवाल ऐं ॿिया जवाब मुहैया कनि था। सवाल ॿिया जवाब मुहैया कनि था। पिण आम लफ़्ज़ी हालतुनि में लफ़्ज़ इंटरव्यू हिक जे विच में हिकु गुफ़्तगू जी वज़ाहत करे थो। इंटरव्यू वठंदड़ ऐं हिकु इंटरव्यू वठंदड़। महिरबानी सर। डॉक्टर ज़ाहिद साहब तव्हां तमामु बहितरीन लफ़्ज़ लिखिया आहिनि। अल्ताफ़ लार साहब सऊदी अरबिया खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। ज़ाहिद साहब वधीक अॻिते लिखनि था, वधीक हिकु इंटरव्यू में इंटरव्यू कंदड़ सवाल पुछनि था जिन खे इंटरव्यू ॾियण वारो जवाबु ॾींदो आहे। आम तौर ते मालूमात मुहैया कंदो आहे। इहा मालूमात ॿियनि सामीन खे फौरी तौर ते या बाद में इस्तेमालु कई वेंदी या फराहम कई वेंदी। हिकु इंटरव्यू पिणु अण या जवाब ॿिन्ही तरफ़नि में मुंतकिल करे सघे थो। इज़ाफ़े तौर ते इंटरव्यू आम तौर ते मुंहुं ऐं माण्हू में थी वेंदा आहिनि। इंटरव्यू डॉक्टर साहब हर टॉपिक हर मौज़ू ते बहितरीन कमेंट ॾींदा आहिनि। तव्हां वधीक लिखियो आहे त उन सां गॾु इंटरव्यू हमेशह तक़रीबन ॿिनि या वधीक थी सघे थी जेके पंहिंजा सवाल ऐं जवाब लिखनि था। डॉक्टर साहब असीं दुआ कयूं था त शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदो। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। शाल हर कामयाबी अव्हांजा कदम चुमे सर। ज़ाहिद साहब मोस्ट वेलकम, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। अल्ताफ़ लार साहब असांखे सऊदी अरबिया खां कमेंट में कुछ दिलियूं ऐं गुलाब जा गुल मोकिलनि था। इखलाक अमन चांडियो साहब मोस्ट वेलकम। नज़ीर मुगेरी साहब भी लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है। इंजीनियर मुहर्रम खान मक्सी साहब कमेंट में कुछ दिलियूं मोकिले रहे हैं। ज़ाहिद साहब मुझे याद आए तव्हां एक साल अवल एक बेहतरीन कमेंट लिखियो हुयो। तव्हांजे उन कमेंट में दर्द समायल हुयो। तव्हां लिखियो त यादुनि में छा छा संभालियूं सर। रिश्तनि तां टुटियल एतबार, ख़फ़ा थियल अंदर जो इंसान, दिल जे दरवाज़े खे खड़काईंदड़ लावारिस सवाल, मन में मतल एहसासनि जो तूफ़ान, सज़ा ॾींदड़ तन्हाई, लफ़्ज़नि जा लाशा, लुड़कनि जूं मयारूं, अखियुनि जा उजागा, मरी वयल मुर्क, जवानी में विसामियल सूंह, विछोड़नि जा बार, तोहफ़े में ॾिनल नफ़रतूं नफ़रतूं,
ज़ाहिद साहब, ये लफ़्ज़ तव्हांजा तमामु बहितरीन। हिकु साल अवल तव्हां इहो कमेंट लिखियो हुयो, तोहफ़े में ॾिनल नफ़रतूं ई नफ़रतूं छा छा संभालियां, वफ़ा कंदड़ लुढ़क, साथ ॾींदड़ तन्हाई, जफ़ा थियल मुहबत, जफ़ा थियल मुहबत, प्यारनि जूं यादूं, दोस्तनि जूं सारियूं। जफ़ा थियल मुहबत, प्यारनि जूं यादूं, दोस्तनि जूं सारूं, ॻाल्हियुनि जूं सूखड़ियूं, ज़िंदगी जूं बहारूं, ख़ुशियुनि जा पल छा छा संभालियूं सर। रिश्तनि तां टुटियल एतबार, वाह डॉक्टर ज़ाहिद साहब, वाह वाह, महिरबानी सर। मोहम्मद अयूब मुगेरी साहब असांखे कमेंट में लिखनि था त ज़बरदस्त। मोहम्मद अयूब भी मोहब्बती माण्हू आहिनि, हमेशह असां सां जॾहिं मिलंदा आहिनि त पंहिंजे ख़ूबसूरत चेहरे ते सुहिणी मुस्कुराहट रखी करे मिलंदा आहिनि। असीं दुआ कयूं था त जिते बि हूंदव ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव। डॉक्टर ज़ाहिद साहब, अॼु असांजो तमामु बहितरीनु मौज़ू हुयो, नौकरी जे लाइ इंटरव्यू कीअं ॾिजे सर, ऐं उन बाबति बि तव्हां बहितरीनु इंफॉर्मेशन मोकिलियो। इंसानी ज़िंदगी जी हिन सफ़र में कुझु अहिड़ियूं शयूं बि असांजे साम्हूं ईंदियूं आहिनि जंहिंजी पूराई या तकमील लाइ माण्हू खे पंहिंजे पाण खे मुकमल तौर ते तयारु करणो पवंदो आहे, तॾहिं वञी करे थियणु संदसि उन जे मक़सद में कामयाबी नसीब थींदी आहे। अहिड़नि मामलनि मंझां हिकु अहम मामिलो नौकरीअ लाइ इंटरव्यू ॾियण वारो मामिलो बि आहे। इंटरव्यू जेतिरे क़दुरु सुठे नमूने सां पाया तकमील ते पहुचे थो, नौकरी मिलण जा इम्कान बि ओतिरो ई क़दुरु वधीक हुजनि था। उन लाइ कंहिं बि शोबे, कंपनी या सरकारी तोड़े नीम सरकारी इदारे में नौकरी जे मक़सद सां वेंदड़ उम्मीदवार जेकॾहिं कामयाब इंटरव्यू ॾियणु चाहे थो त खेसि इंटरव्यू खां पहिरियां हिननि बुनियादी ॻाल्हियुनि खे ज़हन नशीन करणो पवंदो, जंहिंखां पोइ संदसि इंटरव्यू खे को बि फ़र्द कामयाब थियण खां रोके नथो सघे। फयाज़ हुसैन जुड़ेजो साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि ऐं ॿिया काफ़ी दोस्त भी शामिल थी रहिया आहिनि। फयाज़ हुसैन जुड़ेजो साहब, तव्हां अक्सर करे कमेंट कंदा आहियो, असीं तव्हांखे भलीकार चऊं था। मोहम्मद अयूब साहब कमेंट में लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह जी दोस्तों, हाणे ॾियो असांखे इजाज़त ऐं पंहिंजो ख़्यालु रखो। जॾहिं बि तव्हां को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हांजी ज़िंदगी सां, अव्हांजी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं ऐं ॿियनि जूं ख़ुशियूं बि जुड़ियल आहिनि। रोशन अली बुघियो साहब बि असांखे ॿुधी रहिया आहिनि। सर, तव्हां किथां खां ॿुधी रहिया आहियो? तव्हां पंहिंजे शहर जो नालो कमेंट करे मोकिले सघो था। डॉक्टर ज़ाहिद साहब चवंदा आहिनि त रहे त ॻाल्हि रहे, ज़िंदगी रहे या न रहे, ख़ुदी जो ख़ैरु हुजे, बेख़ुदी रहे या न रहे, हू त अल्लाह वा अलाह ई रहंदो सदा, हू त अल्लाह वा अलाह ई रहंदो सदा, यकीन मुहकिम रहे, बंदगी रहे या न रहे। ठरी मीरो आमा असांजो दोस्त यूसुफ जमील साहब, असीं संदसि खे भलीकार चऊं था। चैंपियन प्लेयर बि असांखे ॿुधी रहिया आहिनि, राइटर माण्हू, कागज़ी ॻाल्हियूं हुन किताब लिखियल आहे। अच्छा, मोहम्मद अयूब साहब कमेंट में गुलाब जा गुल मोकिलनि था। अल्ताफ़ लार साहब कमेंट में लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह साईं, परदेस में अव्हांजे प्रोग्राम में अव्हांजो आवाज़ असांखे वॾी ख़ुशी ॾींदो आहे। महिरबानी सर, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। ज़ाहिद साहब कमेंट में लिखनि था त सर, इंटरव्यू में
सर इंटरव्यू में चेक करण जूं कुछ शयूं तव्हांजो लिबास, बॉडी लैंग्वेज, विहाण जो तरीक़ो, अच्छा विहण जो तरीक़ो, बयान करण जो अंदाज़ चेक कया वेंदा आहिनि। वाह वाह, तमामु बहितरीनु। शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदो। उन सां गॾु नफ़्सियात बि। बिल्कुलु सर, तव्हां हेड मास्तर आहियो, उस्ताद माण्हू आहियो, होशियारु माण्हू आहियो, मुहबती माण्हू आहियो। शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदो। जी दोस्तों, हाणे असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। वरी अव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट टाइम।